लाफ्टर हाउस शो असां पेश करे रहिया आहियूं टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट चांहि ठाहिण वारनि जे ताउन सां ऐं असां सां ताउन कयो आहे ल्यू जा नान खताई बिस्किट पंहिंजी माना डिफेंस जे सूरत में त जीअं उन्हनि सां असां जीअं चवंदा आहिनि 2 त 12 अवां जी भरपूर ताड़ियुनि में अची रहियो आहे हैदर कादरी। हैदर कादरी तव्हांखे अॼु खां मूंसां हिन शो में साथ ॾियणो अथव जो मां हिननि सां नथो पुॼी सघां जेके मुंहिंजा पाड़े वारा अचनि। यार हैदर इहे माना लानत अञा ताईं तोसां गॾु आहे? हा यार मां चयो हिकिड़ी लानत आहे त ॿ थी वञो। मोटरसाइकिल ते हे 4 माण्हू खयूं पियो वञे ट्रैफिक वारे हथ ॾिनो हिन चयो सॉरी साईं 5 माण्हू जी जाइ न आहे। केतिरा ई उन्हनि खे अवॉर्ड्स बि मिलिया ॾेह तोड़े परॾेह में बि। अवां जी भरपूर ताड़ियुनि में अची रहियो आहे ब्रिलियंट डायरेक्टर फारूक रिंद। माशाल्लाह तव्हां बि एवरग्रीन आहियो तव्हां बाबा सां गॾु पढ़िया उहो मरी वियो आहे तव्हां जहिड़ा। माशाल्लाह फारूक रिंद साहब था नंढे हूंदे खां ई सोचे छॾियो त मां डायरेक्टर ही थींदुमि वॾो थींदुमि। न बिल्कुल न। जी जहाज में बैठो एयर होस्टेस चयो आप अपने घर का माहौल ही समझे उठी करे चयो तो हिते मां पानी जी बोतलूं थोड़ी भरींदुमि। 65 साल जी उम्र में याद आहे सब। 65 साल उम्र अथई फारूक भाई तुंहिंजा मां फारूक भाई जी या मेरे 2 साल घटि ॿुधाया अथव। काफ़ी टाइम खां पोइ अवां सां हिन प्लेटफॉर्म जे थ्रू इंटरेक्शन थिए पियो मुंहिंजो। छा थियो मासी चपरा? हे बच्चो अब्बा है पते हे चुप या हिकिड़ो बच्चो इहो आहे 22 ॿिया आहिनि मुंहिंजा ॿार साईं। 22 है माशाल्लाह हिक माई। हा बाबा के गूगल तो डाउनलोड किया न। साईं मुंडो हलण एड़ो आटा लेवा लाइ टडो। सुणो आहे असांजो लाला असद पठान। पठान ओ बापड़े सांवरी ओ सांवरी ये तो आवाज पहुंचे इन घर मां ओ सांवरी सांवरी आओ मोटी वरी ओ केर पियो ॻाए हिते? छो उनमें को प्रॉब्लम आहे साईं? अरे प्रॉब्लम आहे न मुंहिंजी गॾे जो नालो आहे सांवरी उनखे केर पियो